अॼु जा मावाक्य आहिनि 5/2/79। मधुबन निवासियुनि सां गॾु बाप दादा जी रूह रिहान। बाबा अॼु विशेष यादगार भूमि जंहिंजी महिमा अॼु बि भक्त माण्हू करनि था। अहिड़ी महान भूमि व महान तीर्थ स्थान ते रहण वारी विशेष भाग्यशाली आत्माउनि सां बाबा मिलण आया आहिनि। अॼु विशेष यादगार भूमि मधुबन जंहिंजी महिमा अॼु बि भक्त माण्हू कंदा आहिनि। अहिड़ी महान भूमि महान तीर्थ स्थान ते रहण वारी विशेष भाग्यशाली आत्माउनि सां बाबा मिलण आया आहिनि। जीअं भूमि समृद्ध आहे, जंहिं भूमि में अचण सां अनेक आत्माउनि जो व्यर्थ समाप्त थी वेंदो आहे, सभु समृद्ध थी वेंदो आहे। अनेक प्रकार जे अनुभवनि जो खज़ानो सहज प्राप्त करे वठंदा आहिनि। अहिड़ी भूमि जंहिं द्वारा जो वरदान चाहे वो वरदान यादि और भूमि जे आधार सां सहज ही प्राप्त करे सघंदा आहिनि। त मधुबन भूमि छा आहे? अनेक आत्माउनि जो व्यर्थ समाप्त करण वारी भूमि आहे, समृद्ध ठाहिण वारी भूमि आहे। अनेक प्रकार जे अनुभवनि जो खज़ानो सहज प्राप्त करे वठंदा आहिनि। जो वरदान चाहे वो वरदान यादि ऐं भूमि जे आधार ते मिलंदो आहे। अहिड़ी भूमि जा निवासी स्वयं छा हूंदा, है न? अहिड़ी भूमि जा निवासी स्वयं छा हूंदा? भक्त इन दिव्य भूमि जे व श्रेष्ठ स्थान जे दर्शन जे लाइ अञा ताईं बि तड़पदा रहंदा आहिनि। दुनिया में असली में जो मधुबन आहे, उनजी यादगार में जो दुनिया वारनि वृंदावन या अहिड़ो जेको स्थान ठातो अथनि, उते वञण जे लाइ केॾा तड़पदा आहिनि। अहिड़ी भूमि ते रहण वारा दर्शनीय मूर्त आहियो न। जीअं जहिड़ो स्थान जो महत्व ईअं ई स्थिति बि रहंदी आहे। व स्थिति सां स्थान जी महिमा ज़्यादा आहे। जीअं स्थान जो महत्व आहे, अहिड़ी स्थिति बि रहंदी आहे। व स्थिति सां स्थान जी महिमा ज़्यादा आहे। दूर रहण वारा सिर्फ़ मधुबन जी स्मृति सां ई समृद्ध थी वेंदा आहिनि, है न? बाबा चईंदा आहिनि कि जॾहिं बि कुझु थिए बुद्धि द्वारा अगरि मथे नथा पहुची सघो त मधुबन में पहुची वञो। मधुबन निवासी छा हूंदा? जे स्थान जी स्मृति सां ॿाहिरां वारा ई एॾा शक्तिशाली थी वेंदा आहिनि। त मधुबन निवासी छा हूंदा? जीअं महत्व आहे जहिड़ो हूअं ई महान आहियो न। मधुबन स्थूल सूक्ष्म प्राप्तियुनि जो भंडार आहे। सभी पंहिंजी स्पीड ऐं स्टेज श्रेष्ठ सम्झंदा आहियो। मधुबन स्थूल सूक्ष्म प्राप्तियुनि जो भंडार आहे। पंहिंजी स्पीड ऐं स्टेज श्रेष्ठ सम्झंदा आहियो। मधुबन निवासियुनि जो साधन आहे, संग आहे, भूमि जे महत्व जो सहयोग आहे, वायुमंडल जो सहज साधन आहे। हुन प्रमाण सिद्धि स्वरूप आहियो। मधुबन जो साधन आहे, मधुबन निवासियुनि जो साधन आहे, संग आहे बाबा जो, भूमि जो एॾो महत्व जो सहयोग आहे, वायुमंडल एॾो सहज साधन ठही वियो। हिन प्रमाण सिद्धि स्वरूप आहियो। वर्ष बीती विया, ये वर्ष बि बीती वियो, नयो वर्ष चालू थी वियो। इन जो बि मास पूरो थी वियो। हिकु मास जी रिज़ल्ट 26 जनवरी खां पोइ फरवरी अची न,
मतिलबु उहो फरवरी जी मुरली आई आहे। हिकु मास जी रिज़ल्ट में बि अनुभव छा रहियो? चढ़ती कला जो अनुभव रहियो। हर कदम जमा करण वारा था समर्थ रहियो। स्वयं जे प्रति सर्व जे प्रति विघ्न विनाशक रहियो। स्वयं जे प्रति सर्व जे प्रति विघ्न विनाशक रहियो। जबकि समय समीप अचे थो त चारों ही सब्जेक्ट में मार्क्स खपे। जीअं सेवा जे लाइ सभिनि जे मुख सां हिकु आवाज़ निकिरंदो आहे न कि सेवाधारी ॾाढा सुठा आहिनि, वैसे ही ज्ञान योग ऐं धारणा मुहूर्त बि आयो। मधुबन जी सेवा खे ॾिसी करे त सभु सोचदा आहिनि न मधुबन में केॾी सुठी सुबुह खां राति ताईं कॾहिं कहिड़ो प्रोग्राम, कॾहिं कहिड़ो प्रोग्राम, कॾहिं कहिड़ो प्रोग्राम। त बाबा चवनि था ज्ञान योग ऐं ईअं ई जीअं सेवा में नंबर 1 आहिनि मधुबन निवासी, ईअं ई ज्ञान योग ऐं धारणा मुहूर्त आयो। जीअं टोटल वायुमंडल में स्वर्ग जो अनुभव कंदा आहिनि, वैसे व्यक्तिगत भी स्वर्ग वारा था सर्व प्राप्ति स्वरूप अनुभव कंदा आहिनि। वे मधुबन जो वातावरण तो सुठो आहे, लेकिन हर एक आत्मा सां अगर कोई मिले, हर एक, त उन्हनि में उहा धारणा ॾिसी सघंदा आहिनि। हलंदे फिरदे हिक ॿ खे फ़रिश्तो नज़र अचो, हीअं आहे। त अॼु असांखे छा चेक करिणो आहे? सिर्फ़ु मधुबन में रहण वारा मधुबन निवासी न आहिनि, असां बि मधुबन निवासी आहियूं, है न। त तव्हां कंहिंखे अचण वारे समय में कंहिंखे असां पतो लॻे कि असां मधुबन में थी करे आया आहियूं, त जीअं माण्हू तीर्थ थी करे ईंदा आहिनि न, त उनखे केॾे उन भावना सां माण्हू मिलंदा आहिनि, अरे इहे तीर्थ थी विया आहिनि। त उहा असांजो बि महत्व थियण वारो आहे। त सदा ख़ुदि खे, वैसे बि बाबा चईंदा आहिनि असांजी परमानेंट एड्रेस त मधुबन ई आहे न। अच्छा, हिन वर्ष सभी वर्ग वारनि खे संपर्क में लायो। ईअं संपर्क में हुजनि जो पंहिंजी अथॉरिटी सां इशारो मिलंदे ई सभु कार्य संपन्न करे छॾियो। समय ते संपर्क कंदा आहियो, बाद में संपर्क हल्को थी वेंदो। हाणे संपर्क वधायो। जीअं शुरू में लक्ष्य रखियो कि हर एक जो भाग्य ज़रूरु ठहिणो आहे, उहा हाणे लक्ष्य हुजे कि हर वर्ग जी आत्माउनि खे संपर्क में लाए करे विशेष सेवार्थ निमित्त ठाहे करे सहयोग वठो, सहयोग वठो ताकि उन्हनि जो बि भाग्य ठहे। असांजी भावना इहा हुजणी खपे कि उन्हनि जो बि भाग्य ठहे। हाणे सभी स्थाननि ते मध्यम क्वालिटी आहे, लेकिन आख़िरी त सभिनि ताईं पहुचणो आहे न। हिन अहिड़ी विशेष आत्मा निकिरे जो हिक द्वारा अनेकनि खे संदेश प्राप्त थिए, उमंग उत्साह पैदा थिए। अहिड़ी विशेष आत्मा निकिरे जो हिक द्वारा अनेकनि खे संदेश पहुचे, उमंग उत्साह पैदा थिए, तॾहिं त क्यू लॻंदी न। हिन वर्ष ये क्वालिटी जी सर्विस हुजणी खपे। कहिड़ी क्वालिटी जी? कि हिक द्वारा अनेकनि खे जी सर्विस थिए। केॾा त निकिरी आहे। हाणे बाबा चवनि था उन्हनि सां संपर्क वधायो। विश्व पिता जो टाइटल आहे त विश्व में त वैरायटी खपे न, नास्तिक बि हुजनि त बि संपर्क में ज़रूरु अचनि, है न। अगरि कोई नास्तिक बि हूंदा त संपर्क में ज़रूरु अचनि, ज्ञान खे बि न ॿुधनि, लेकिन परिवर्तन ॾिसी करे संपर्क में अचनि। भले ज्ञान खे बि न ॿुधनि उहा,
कई आत्माउनि खे ज्ञान सुठो न लॻंदो, लेकिन सहयोग ॾींदा आहिनि, संपर्क में प्रोग्रामनि में ईंदा आहिनि न। असांखे कंहिंजो सहयोग खपे न, लेकिन अगरि ॾियनि था त असां कीअं भाव सां वठूं कि इन्हनि जो बि जमा थिए, इन्हनि जो बि भाग्य ठहे। नई विश्व जी स्थापना जे लाइ सभु प्रकार जा बीज खपनि न। छो जी वरी खां 84 जो चक्कर फिरणो आहे, त उन्हनि खे वरी खां कुझु न कुझु कमु कराइणो आहे, त हाणे वरसो त वठिणो आहे। जेसि ताईं विश्व कल्याणकारी ठही सघनि, तॾहिं त विश्व कल्याणकारी ठही सघंदासीं न, जॾहिं सभिनि जो सहयोग वठंदासीं। धर्म राज्य जे नेतायूं बि एतिरा ज़रूरु मञनि कि इन्हनि जो परिवर्तन ऐं जो विधि आहे उहो ॾाढी सुठी आहे। सभिनि खे त अंत में बाबा उन ॾींहुं चई न कि सभिनि खे अंत में सभिनि जे मुंहं मां इहे ज़रूरु निकिरंदो कि हिकु ई आहे। तॾहिं त उहो संस्कार खणी वेंदा, वापसि जॾहिं बि ईंदा त चईंदा न सभु हिकु ई आहे। हाणे मुंहिंजे माण्हू चईंदा आहिनि न, भले हेॾनि खे पूॼदा त बि चईंदा हिकु ई आहे। धर्म नेतायूं बि इहो मञी करे सहयोग में अचनि। कोई माण्हू खां बाबा जे यज्ञ में सहयोग मिलंदो आहे कंहिं बि रीति जो, त असां एॾो खाई करे छा कंदासीं, असां एॾा महल ठाहे करे छा कंदासीं। जो बि ठाहींदो, जो बि कंदासीं, उहो त माण्हुनि जे लाइ कंदासीं न। जीअं बाबा चईंदा आहिनि न, मां खाई करे छा, मां थोरी खाईंदो आहे। उहो ई चलो सहयोग बि ॾींदा त असां ख़ुदि जे लाइ थोरी कंदासीं, है न। अगरि हिकु नेता बि अची वियो, भाषण ॾिनई, हुनजे पुठियां हेॾा माण्हू आया, त हुननि बाबा जो परिचय त वठी आहे, वरसो त वठी आहे न। त हिन रीति असांखे कर्म करिणो आहे, हिन भावना सां करिणो आहे। बाक़ी उहो ईंदो, नेता ईंदो, हेॾा पैसा ॾींदो, हीअं कंदो, ईअं न करिणो। भई उहो बि ईंदो, उहो बि आत्मा बाबा जे घर में ईंदी, हुनजे कारण ॿियूं बि ईंदियूं, सभिनि खे बाबा जो परिचय मिलंदो। हीअ भावना हुजणी खपे मन में। अच्छा, टीचर्स सां गॾु मुलाक़ात। सभी टीचर्स विशेष सेवाधारी अर्थात बाप की पंहिंजी वाणी द्वारा, कर्म द्वारा प्रत्यक्ष करिणो, ईअं लक्ष्य रखंदा आहिनि। भई पहिरियों त बाबा ॾिसो छो चईंदा आहिनि सहयोग वधायो, ताकी उन्हनि जे कारण ॿिया ॿार बि अचनि। ऐं अॼुकल्ह अगरि असां हिन भावना सां कंदासीं कि असांखे VIP जी सेवा करूं त असांजो नाम थींदो, पोइ उन्हनि सां फ़ोटो खिचाए असां न्यूज़ में मोकिलंदासीं, पोइ असांजा उहो पैसा ॾींदो, पोइ असां बाबा जो इहे घर ठाहींदासीं, पोइ हीअं कंदासीं, हीअं कंदासीं। ईअं न, असांजो लक्ष्य छा आहे? हर हिकु आत्मा खे बाप द्वारा वरसो ॾियाराइणु, हर हिकु आत्मा जो कल्याण करणु, इहे असांजो लक्ष्य हुजणो खपे, है न। कि VIP ताईं बि पहुची वियासीं त असां हुनखे बाबा जो परिचय ॾिनो, उहा आत्मा बाबा जो परिचय वरितई, उन्हनि द्वारा कम से कम उनखे एतिरो सुठी रीति ॾियूं कि उहो बाबा जो कुझु सम्झंदो, कॾहिं त उनखे यादि ईंदो, त हुनजे कारण ॿियनि जो बि कल्याण थी वेंदो। असांखे इहे न सोच, वैसे त असांखे हर हिकु आत्मा खे बाबा जो परिचय ॾियणो आहे। त दुनिया जे हिसाब सां जेका वॾा आहिनि हुननि खे बि असांखे परिचय ॾियणो आहे। असांजे लाइ त वैसे बि बाबा चईंदा आहिनि न, तव्हांजे साम्हूं त उहो वैसे बि ग़रीब ई आहिनि, साधारण आत्मायूं आहिनि। अच्छा, टीचर्स सां गॾु मुलाक़ात। सभी टीचर्स विशेष सेवादारी अर्थात बाप की पंहिंजी वाणी द्वारा, कर्म द्वारा प्रत्यक्ष करिणो आहे। ये सम्झंदा आहियो, प्रत्यक्ष करण ही विशेष सेवादारी जो कर्तव्य है। प्रत्यक्ष करण, बाबा खे प्रत्यक्ष करण ही असांजो कर्तव्य आहे। हाणे ताईं जो कयो उहो यथाशक्ति नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॾाढो सुठो कयो।
न बाबा चवनि था हाणे ताईं जो जंहिं बि कयो नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॾाढो सुठो कयो, लेकिन हाणे ताईं जी रिज़ल्ट में आत्माउनि खे अनुभव आहे, अनुभव कि ये महान आत्मायूं महान जीवन वारियूं आहिनि। ये अनुभव कोई आत्मा कयो अथई ऐं वर्णन बि कंदा आहिनि, लेकिन हाणे बाक़ी छा रहियो, बाप जीवन ठाहे करे ॿारनि खे अॻियां कई, है न। बाप जीवन ठाहे करे ॿारनि खे अॻियां कई त जीवन जी महिमा कंदा रहंदा, लेकिन हाणे ॿारनि जो कर्तव्य छा आहे? हीअ असांजो जीवन त बाबा सुठो ठाहे छॾी, लेकिन हाणे असांजो कर्तव्य छा आहे? बाबा चवनि था, है न। महान आत्मायूं महान जीवन वारियूं इहे अनुभव कोई आत्मा कई ऐं वर्णन बि कंदा आहिनि, लेकिन हाणे बाक़ी छा रहियो? हाणे बाबा जो असांखे चईंदा न भई तव्हांखे त मिलियो, हाणे कोई डॉक्टरी जी पढ़ाई पढ़ी करे ख़ुदि ई डॉक्टर जी डिग्री वठी करे वेही रहे त चईंदा न भई तव्हां एॾी डॉक्टरी जी पढ़ाई कई आहे, एॾा पैसा ख़र्चु कया आहिनि, डॉक्टरी जी डिग्री वठी आहे, त हाणे ॿियनि जी सेवा करो न। त हीअं ई बाबा चवनि था तव्हां सम्झो कुझु ठाहिणु सिखियो आहे त तव्हां ई ठाहे करे खाईंदव त हिन सां फ़ाइदो छा आहे? ठाहे करे ॿियनि खे बि सुख ॾियणो आहे न। त जो बाप बैकबोन आहे, गुप्त रूप में पाठ वॼाइनि था, बाप खे प्रत्यक्ष करिणो आहे न। ॿुधाइण वारनि खे पहचानंदा आहियो, लेकिन ॿुधाइण वारे बाबा खे पहचाने, लेकिन ठाहिण वारा अञा बि गुप्त आहे। सॉरी, बाबा खे अञा ताईं बाबा खे प्रत्यक्ष करिणो आहे न। त चलो माण्हू त तव्हांखे त ॼाणंदा आहिनि, लेकिन तव्हांखे जे ॿुधायो उहो त गुप्त आहे। त हाणे ठाहिण वारे खे प्रत्यक्ष करण था विजय जो झंडो लहराइनि। त बाबा छा था चवनि, हाणे मां जो ठाहिण वारो आहे मूंखे प्रत्यक्ष करो। विशेष हिन समय स्टेज ते ईंदा आहियो, जंहिं समय स्टेज ते ईंदा आहियो हुन समय स्वयं बि बाप जी स्नेह ऐं प्राप्ति में लवलीन स्वरूप हुजे न। जंहिं समय असां विशेष जॾहिं क्लास कराईंदा आहियूं, स्टेज ते हूंदा आहियूं, त हुन समय विशेष स्नेह ऐं प्राप्ति में लवलीन स्वरूप हुजणो खपे, बाप जे स्नेह ऐं प्राप्ति में। जीअं लौकिक रीति सां बि कोई कंहिंजे स्नेह में लवलीन हूंदो आहे त चहिरे सां, नैननि सां, वाणी सां अनुभव थींदो आहे न। जे लौकिक रीति में बि कोई कंहिंजे स्नेह में लवलीन हूंदो आहे त हुनजे चहिरे सां, नैननि सां, वाणी सां अनुभव थींदो आहे कि ये लवलीन आहे, है न, आशिक आहे, ये लवलीन आहे बाप जे स्नेह में, ये आशिक आहे। ईअं जॾहिं स्टेज ते ईंदा आहियो त जेतिरो पंहिंजे अंदरि बाप जो स्नेह इमर्ज थींदो, ओतिरो स्नेह जो बाप ॿियनि खे बि स्नेह में घायल करे ॾींदो। बाबा चवनि था कि जेतिरो तव्हां स्नेह में लवलीन रहंदव, ओतिरो जॾहिं तव्हां स्टेज ते ईंदव त बाप जो स्नेह जेतिरो इमर्ज थींदो, ओतिरो स्नेह जो बाण ॿियनि खे बि स्नेह में घायल करे ॾींदो। हाणे असांखे छा करिणो आहे? बाप जे स्नेह में सदा लवलीन रहो, बाप जे स्नेह में सदा लवलीन रहो। बाबा चवनि था छो कि जेतिरो असांजे अंदरि बाप जो स्नेह इमर्ज थींदो,
ओतिरो स्नेह जा बाण असां ॿियनि खे बि स्नेह ॾेई करे घायल करे सघंदासीं। भाषण जी लिंक सोचणी आहे, भाषण जी लिंक सोचणो आहे, पॉइंट्स दोहराइणो, ये स्वरूप ना आहे, है न, कि कहिड़ो पॉइंट असां चऊं भाषण जे हिसाब सां, टॉपिक जे हिसाब सां, लेकिन स्नेह ऐं प्राप्ति संपन्न स्वरूप हुजो, अथॉरिटी हुजे, है न। असां कहिड़ो कहिड़ो पॉइंट चऊं, छा छा चऊं, अगरि असां हिन में बुद्धि लॻाईंदासीं त बाबा सां जेको स्नेह आहे उहो त असांखे पहिरों खां ई बुद्धि में हुजणो खपे। जीअं असां बाबा जी यादि में रही करे जो पॉइंट्स चईंदासीं उन में बाबा सां जो स्नेह, सम्झो बाबा असां कंहिंखे ॿुधायूं था कि असां आत्मा आहियूं, असांजो बि परमात्मा आहे, हिकु नॉर्मल रीति सम्झ जे हिसाब सां चऊं त हा भई असां आत्मा आहियूं ऐं असांजो पीउ परमपिता परमात्मा परमधाम, हीअं सोचंदासीं, है न। हिकु थींदो हिन में उहो स्नेह, उहो प्राप्ति मर्ज रहे कि असां आत्मा आहियूं ऐं असांजो पीउ उहो निराकार परमपिता परमात्मा शिव आहे। हिन में पीउ जी फीलिंग अचणी खपे कि मां हुन पार ब्रह्म में रहण वारे परमात्मा पीउ जे बारे में हिननि आत्माउनि खे ॿुधायां थी जो हिननि जो बि पीउ आहे, लेकिन इहे सभु भुलिजी विया आहिनि कि असां सभु भाउ भाउ आहियूं, असां सभु हिकु बाप जी संतान आहियूं। उहो पीउ असांजो ॾाढे समय खां मथे रहंदो आहे, असां हेठि पाठ वॼाइण आया आहियूं, हाणे असां दुखी थी विया आहियूं, ॾाढे समय खां हुन सां विछड़िया आहियूं, हाणे असांजो पीउ असांखे वापसि शुद्ध करे घर वठी वञण लाइ आयो, पहिरियों शुद्ध कंदा पोइ घर वठी वेंदा। त हिकु सिंपल रीति सां अगरि असां चऊं ज्ञान सां कि असां आत्मा आहे, असांजो पीउ परमात्मा आहे, हिकु बाबा जे स्नेह में, बाबा खे स्नेह, बाबा जो स्नेह ख़ुदि में समाए करे हुन स्नेह सां चऊं, उहो कॾहिं ईंदो, उहो बाबा सां स्नेह उत्पन्न कॾहिं थींदो जॾहिं असां संबंध जोड़ंदासीं, जॾहिं बाबा सां जो प्राप्ति थिए थी, जॾहिं इहे असां वीचार कंदासीं कि बाबा कीअं पते दुनिया में अची करे असांखे एॾो पावन थो ठाहे, है न, एॾी गंदी छी छी जॻह ते अची करे असां छी छी आत्माउनि खे पावन था ठाहिनि। त बाबा असांखे चवनि था कि लिंक सोचणु, पॉइंट्स दोहराइणु, ये स्वरूप न आहे, लेकिन हिकु सिंपल सो आत्मा परमात्मा जो परिचय जॾहिं असां ॾियूं त उहो प्यार, उहो प्राप्ति असांखे स्मृति स्वरूप रहे, तॾहिं असां कंहिंखे ॿुधाईंदासीं न। जी सम्झो कंहिं गुरू सां कंहिंखे फ़ाइदो थींदो आहे न त हुनजी ॻाल्हाइण, हुनजी शिकिल ॾिस था करो, कंहिंखे बि प्रभावित करे सघंदी आहे। अरे उहो गुरू त एॾो सुठो आहे, मूंखे ईअं थियो, हुन मुंहिंजी एॾी मदद कई, एॾो मूंखे सहयोग ॾिनई कि पुछी न, है न। कोई बि माण्हू खे प्रभावित करे करे हुन गुरू वटि वठी वञी सघंदी आहे। हीअं असां करूं, असां वटि आहे अहिड़ो स्वरूप कि बाबा त असांखे एॾो कुझु ॾींदा आहिनि, एॾी मन जी शांती, भले साम्हूं वारो सम्झे न सम्झे उहो बि न, लेकिन असां जॾहिं ॿुधायूं त हुनखे लॻे कि हा हिननि खे ॾाढी प्राप्ति थी आहे। जंहिं चीज़ जी अथॉरिटी हूंदी आहे हुनखे सोचणो न पवंदो आहे, सोच उहो ई हूंदो आहे, मतिलबु जो असां सोच स्वरूप असांजो अनुभव कयो उहो मुख सां आपे ई निकिरंदो वेंदो आहे। स्टेज ते अचण खां पहिरियों मनन करे
बुद्धि में पहिरियों खां ई टॉपिक खे स्पष्टीकरण करे वठिणो खपे न। स्टेज ते अचण खां पहिरियों मनन करे बुद्धि में पहिरियों खां ई टॉपिक जो स्पष्टीकरण करे वठिणो कि असांखे हीअ सम्झाइणो। हुन समय हिन अटेंशन में न रहणो आहे कि छा चइणो है न। हुन समय असांखे हिन में न अचिणो आहे। जॾहिं बि असां कंहिंखे कुझु ॿुधायूं त हिन ॻाल्हि में न अचिणो आहे कि असांखे कहिड़ो कहिड़ो पॉइंट चइणो आहे। उहो तव्हां पहिरियों खां ई रेडी करो ऐं पोइ हुन स्मृति स्वरूप हुन स्नेह हुन प्राप्ति सां चओ। टॉपिक तयारु हूंदी त टॉपिक जी बि अथॉरिटी टॉपिक खे बि अथॉरिटी सां ॻाल्हाईंदा। हा, हिकु बार अगरि प्रिपेयर थी करे पोइ असां चईंदा आहियूं न त उहो अलॻि ई रस ईंदो आहे। त बाबा अॼु असांखे छा था चवनि? पहिरियों त बाबा मधुबन निवासियुनि जे बारे में ॿुधायईं। पोइ बाबा टीचर्स खे हाणे चवनि था कि बाप खे प्रत्यक्ष करो। प्रत्यक्ष करण जो साधन छा आहे? क्लासिस भाषण त ॾाढो कयो, लेकिन हाणे टॉपिक प्रिपेयर करे जॾहिं बि स्टेज ते वियो त उहो स्नेह उहो प्राप्ति इमर्ज रूप में रहे। पोइ हिकु हिकु शब्द ॻाल्हायो। चक्कर जो ज्ञान सां असांखे छा प्राप्ति थी ऐं ॿुधाइण वारे केरु आहे उहो इमर्ज रहे। तॾहिं ही साम्हूं वारे खे बाप जे स्नेह में लाहे सघंदो। स्नेह इमर्ज हूंदो जेतिरो ओतिरो स्नेह जो बाण ॿियनि खे बि स्नेह में घायल करे ॾींदो। भाषण जे लिंक सोचणु, पॉइंट्स दोहराइणु, ये स्वरूप न आहे, लेकिन स्नेह प्राप्ति जो संपन्न स्वरूप आहे। भाषण जी लिंक सोचणु, पॉइंट्स दोहराइणु, ये स्वरूप न आहे, लेकिन स्नेह प्राप्ति जो संपन्न स्वरूप हुजे, अथॉरिटी हुजे। है न। असांखे जॾहिं असां चऊं त ईअं न लॻे कि असां पढ़ियल उहो चऊं था, लेकिन असांखे जीअं हिकु हिकु शब्द अनुभव हुजिणो खपे। बाबा सां उहो स्नेह हुजिणो खपे। स्नेह प्राप्ति जो संपन्न स्वरूप हुजे, अथॉरिटी हुजे। जंहिं चीज़ जी अथॉरिटी हूंदी आहे न, जंहिं चीज़ जी अथॉरिटी हूंदी आहे उनखे सोचणो न पवंदो आहे। असांखे अथॉरिटी आहे त उनजे बारे में असां सोचंदासीं न। सोचल उहा हूंदो आहे, हुनखे सोचणो न पवंदो आहे। सोचल उहो ई हूंदो आहे। जो शब्द असां मुंहं सां चईंदा आहियूं हुनखे असांखे सोचणो न पवंदो आहे छा चऊं छा न चऊं। जे पहिरियों खां ई प्रिपेयर आहे, लेकिन अंदरि उहा भावना बि हुजणी खपे। स्टेज ते अचण खां पहिरियों मनन करे बुद्धि में पहिरियों खां ई टॉपिक जो स्पष्टीकरण करे वठो। हुन समय हिन अटेंशन में न रहणो खपे। टॉपिक तयारु हूंदी त टॉपिक खे बि असां अथॉरिटी सां ॻाल्हाईंदासीं, चईंदासीं। पॉइंट्स खे ई सोचता रहंदा हो त अथॉरिटी न अनुभव थींदी। अगरि असां पॉइंट्स खे ई सोचता रहंदासीं त अथॉरिटी न अनुभव थींदी। पहिरियों स्नेह ऐं प्राप्ति स्वरूप हुजे। बाबा सां स्नेह हुजे ऐं हुन ॻाल्हि जो असां उन्हनि खे ॿुधायूं त हुन सां प्राप्ति छा आहे। पहिरियों असां में स्नेह इमर्ज हुजिणो खपे ऐं उहो ॻाल्हि जो असां उन्हनि खे ॿुधायूं त हुन सां प्राप्ति छा थींदी आहे, उहो इमर्ज रखो।
ॿियो जॾहिं ॻाल्हाइणु शुरू करो त हिकु अंदरि जी अथॉरिटी कि मां कंहिंजा माउ खे ॿुधायां थी, मूंखे कंहिं ॿुधायो आहे। जॾहिं बि असां कंहिंखे ॿुधायूं, हिकु त बाप जे प्रति स्नेह हुजे, उहो बि आत्मा मुंहिंजो भाउ आहे, मां जीअं प्राप्ति कई आहे उहो मां हिननि खे ॿुधाईंदमि त हिननि खे कहिड़ी प्राप्ति थींदी। ॿियो जॾहिं ॻाल्हाइणु शुरू करो त हिकु थींदी आहे अंदरि जी अथॉरिटी। बोल में पहिरियों दिलि जी आवाज़ सां बाप जी महिमा थिए न, बाप जी महिमा करो अंदरि ई अंदरि। दिलि जी आवाज़ सां बाप जी महिमा करो कि असांखे सभु ॿुधाइण वारो केरु आहे, उहो केॾो ऊंचो आहे। जीअं ॾींहुं आहे शिवरात्रि जो, त शिवरात्रि अर्थात बाप खे प्रत्यक्ष करण जो ॾींहुं, इनखे ई परमात्म बॉम चइबो। शिवरात्रि अर्थात बाप खे प्रत्यक्ष करण जो ॾींहुं, इनखे ई परमात्म बॉम चइबो। जो अंदरि में समायलु आहे उहो माण्हुनि खे प्रत्यक्ष ॾेखारे में ॾे कि असां शिवरात्रि छो मल्हाईंदा आहियूं, कीअं मल्हाईंदा आहियूं, ऐं तव्हां बि हूअं मल्हायो त छा प्राप्ति थींदी। इहे बॉम जो फटणु, जो अंदरि में समायलु हूंदो उहो माण्हुनि खे प्रत्यक्ष ॾेखारे में ॾे। इहे जीअं परमात्म बॉम फटणु, जीअं बॉम फटंदो आहे त छा कंदा आहिनि, सभिनि खे अग्नि में जलाए ॾींदा आहिनि। अगरि बॉम फटंदो त सभिनि खे अग्नि में जलाए ॾींदा। त इहे परमात्म बॉम अर्थात स्नेह जो बॉम, संबंध जोड़ण जो बॉम। जॾहिं असां कंहिंखे उन्हनि जो यथार्थ परिचय ॿुधाईंदासीं त जीअं उन्हनि खे बाबा सां उहो स्नेह उत्पन्न थिए, बाबा सां संबंध जोड़ायूं। दिलि जी आवाज़ सां महिमा करण जो बॉम, परमात्म बॉम, है न। त असांखे छा करिणो आहे, बाप जो ॿुधायो ज्ञान स्नेह ऐं प्राप्ति स्वरूप थी करे ॿुधाइणो आहे। बाप जी दिलि सां महिमा करणी आहे ताकी उहा आत्मायूं, ये बॉम, ये थी वियो परमात्म बॉम। हिन सां उहा आत्माउनि जे अंदरि बि परमात्म स्नेह जागृत थींदो, बाबा सां संबंध जोड़दा। दिलि जी आवाज़ सां महिमा करण जो बॉम, दिलि जी आवाज़ सां महिमा करण जो बॉम। सभिनि खे लग्न में मग्न जी आग में सभिनि खे हिलाए ॾियो। एतिरो सुठी रीति स्नेह स्वरूप, प्राप्ति स्वरूप थी करे दिलि सां बाबा जो ज्ञान ॿुधायो, महिमा करो कि सभिनि खे लग्न में मग्न जी आग हिलाए ॾे। एतिरी सभिनि खे लगन लॻी वञे। जॾहिं बॉम्ब फटंदो आहे त सभु हिली वेंदा आहिनि, त सभिनि जी बुद्धि खे हिलावे, इहे कंहिंजी महिमा आहे न। सभिनि जी जॾहिं बॉम्ब फटंदो आहे त सभु हिली वेंदा आहिनि। त अहिड़ो असां ज्ञान ॾियूं कि सभिनि जी बुद्धि हिली वञे कि छा था चवनि। हिकदमि नयो ज्ञान आहे न असांजो। ये कंहिंजी अथॉरिटी सां था चवनि। अॼु असां कंहिंखे चऊं अथॉरिटी सां कि महालक्ष्मी अर्थात लक्ष्मी नारायण थींदो आहे, कीअं अञा ताईं ॿुधायो आहे असांखे? न ॿुधायो न। दिवाली अर्थात लक्ष्मी नारायण जो कॉरोनेशन डे जो यादगार, त कीअं असांखे ॿुधायो? त बाबा चवनि था कि सभिनि जी बुद्धि खे हिलावे, ईअं असांखे ज्ञान ॾियणो आहे, उहो सम्झनि
कि कंहिंजी अथॉरिटी सां ॻाल्हाइनि था। इहे छा आहे? कंहिंजो संदेश था ॾियनि। इहे अथॉरिटी बि हुजे, मधुरता बि हुजणी खपे। अथॉरिटी बि हुजणी खपे, मधुरता बि हुजणी खपे। शब्दनि जी मधुरता हुजे लेकिन अंदरि समायल उहा अथॉरिटी हुजे। असां कंहिंखे बि चई सघंदा आहियूं न, भई मां त हनुमान खे भॻवानु न मञंदमि। छो? छोजी भॻवानु असांजो माता पिता हूंदो आहे। असांजे माता पिता जो मुंहुं बंदर जहिड़ो थोरी थी सघंदो आहे। मां त पंहिंजे भॻवान जो रूप उन्हनि खे निराकार रूप में यादि कंदी आहियां। मां त उन्हनि खे गणेश जे रूप में न पूजंदमि। छोजी भॻवानु मुंहिंजो माता पिता हाथी जहिड़ो मुंहुं वारो थोरी हूंदो। अगरि मुंहिंजो माता पिता हाथी जहिड़ो मुंहुं वारो आहे त मां छो न आहियां? हा, मां त भॻवाननि खे देवियुनि जे रूप में न मञंदमि। छोजी मुंहिंजो भॻवानु, मुंहिंजो माउ पीउ क्रोध करे, मतिलबु ईअं असुरनि खे मारे। मुंहिंजो माउ पीउ त डबल अहिंसक आहे। त हुन में त पहिरियों खां ई शक्ति हूंदी कि कोई आसुरी शक्ति उन्हनि ते वार ई न करे, उन्हनि जी दुनिया में हुजे ई न। मां त पंहिंजे माउ पीउ खे शेर ते सवारी कराईंदमि। असां सभिनि खे ज्ञान बि ॾेई सघंदा आहियूं, प्लस अथॉरिटी सां ॾेई सघंदा आहियूं, है न? कि हर हिक जो आध्यात्मिक रहस्य आहे। त अथॉरिटी बि हुजे, मधुरता बि हुजणी खपे। शब्दनि जी मधुरता लेकिन अंदरि समायलो अथॉरिटी हुजे। शब्द बि रहम दिल भावना जो हुजनि कि उहा आत्मायूं बि सम्झी वञनि ऐं यथार्थ भॻवान जे परिचय सां, यथार्थ उन जे स्वरूप खे पहचाने करे, उन्हनि सां यथार्थ संबंध जोड़े करे, यथार्थ स्थान ते उहो बि यादि करनि, है न? त उन्हनि ते असां रहम करो कि असांजो भॻवानु त मथे रहंदो आहे, है न? त शब्द बि रहम दिल जी भावना जो हुजनि। स्पष्ट बि कंदा रहो लेकिन स्पष्ट कंदे हुए, बाप जी महिमा कंदे हुए संबंध बि जोड़दा रहो, है न? स्पष्ट बि कंदा रहो कि भॻवानु केरु आहे, उन्हनि जो यथार्थ नाम रूप छा आहे, उहो किथे रहंदा आहिनि, प्लस असांजो हुन सां छा संबंध आहे। त ईअं असांखे सेखारिणो आहे जो असांखे बाबा ॿुधायो अथई। असां इहे छो चईंदा आहियूं, इन सां छा प्राप्ति आहे? भई कई माण्हू चईंदा आहिनि कि असांजे अंदरि ई भॻवानु आहे। भई उन्हनि खे असां सम्झायूं, भई असांखे परमात्मा इहे ज्ञान ॿुधाईंदा आहिनि। भई मां अगरि तव्हांजे अंदरि आहियां त तव्हां मूंखे सॾु छो था करो, हेॾे होॾे ढूंढो छो था, हेॾा मंदर छो ठाता अथव, एॾा नाम रूप छो ठाता अथव? अगरि मां तव्हांजे अंदरि ई आहियां त मां त ज्ञान गुण शक्तियुनि जो सागर आहियां। त तव्हां में बि उहो हुजिणो खपे। अगरि मां तव्हांजे अंदरि आहियां त तव्हां क्रोध छो था करो, तव्हां काम विकार में छो था वञो, तव्हां लोभ छो था करो, तव्हां ईर्ष्या छो था करो? मां त अहिड़ो न आहियां, है न? त इहे असां स्नेह सां उन्हनि खे ॿुधायूं बि, स्पष्ट बि करो, बाप जी महिमा बि करो ऐं असां उन्हनि सां संबंध बि जोड़ो। असां इहे छो चईंदा आहियूं, उन्हनि खे ॿुधायो भई असांखे ईअं छो था चऊं, छोकी असांखे ईअं परमात्मा ॿुधायो अथई ऐं इनखे ईअं सम्झी करे असां भॻवान खे यादि करूं था त प्राप्ति बि ॾाढी आहे। न त माण्हू सोचनि असांजे अंदरि आहे मतिलबु असां कॾहिं ग़लति आहियूं ई न, है न? त असां माण्हुनि जो अनुभव छा आहे उहो उन्हनि खे ॿुधायो। हिकु घड़ी जी बि प्राप्ति छा आहे, हीअं विच विच में निजी अनुभव जो आवाज़ु लॻे, हुननि खे लॻे कि हा हिननि कुझु प्राप्ति कई आहे, हिननि कुझु अनुभव कयो आहे।
सिर्फ़ु भाषण न लॻे, है न। असांखे सिर्फ़ु ईअं वञी करे वेही करे उन्हनि खे ज्ञान न ॾियणो कि हा भई असां इन्हनि खे ज्ञान ॾियूं था, लेकिन असांखे वञी करे जो असां प्राप्त कयो आहे, जो असां अनुभव कयो आहे, उहो अनुभव असांखे उन्हनि खे ॿुधाइणो आहे। जो परमात्मा खे यथार्थ नाम स्वरूप यथार्थ धाम में यादि करे जो असांखे अनुभव प्राप्ति थी आहे, उहो असांखे उन्हनि खे ॿुधाइणो। त हिकु घड़ी जी बि प्राप्ति छा आहे, विच विच में निजी अनुभव जो आवाज़ लॻे, सिर्फ़ु भाषण न लॻे, लग्न में मग्न मुहूर्त अनुभव थिए, है न। सिर्फ़ु भाषण न लॻे, लग्न में मग्न मुहूर्त अनुभव थिए। ये नवीनता आहे। माण्हू चईंदा आहिनि लेकिन स्वरूप न ठाहींदा आहिनि। दुनिया वारा माण्हू बि भाषण कंदा आहिनि, लेकिन उन्हनि जो स्वरूप न हूंदो आहे। जीअं सम्झो कोई देश जी महिमा थो करे, हाणे देश जी महिमा थो करे, भाषण करे उतरियो, सभु ख़तमु, है न। त हुननि जे उहो स्वरूप में न ईंदो आहे, सिर्फ़ु भाषण न लॻे। ईअं ई बाबा चवनि था कि तव्हांजा बोल ऐं स्वरूप ॿई साथ साथ हुजनि। तव्हांजा बोल ऐं स्वरूप ॿई साथ साथ हुजनि। स्पष्ट भी हुजे, स्नेह भी हुजे, नम्रता भी हुजे, मधुरता भी हुजे, महानता भी हुजे, सत्यता भी हुजे। छा हुजणो खपे असांजे शब्दनि में? स्पष्टता हुजणी खपे, स्नेह भी हुजणो खपे, नम्रता भी हुजणो खपे। हीअ मुंहिंजी आत्मा, मुंहिंजो भाउ आहे, आत्मिक स्नेह। असां उन्हनि खे स्पष्ट शब्दनि में जो असां सिखिया उहो ॿुधायूं, मोड़े तोड़े कहानियुनि में या ॿियूं कथाउनि जे रूप में न ॿुधाइण जीअं दुनिया वारा ॿुधाईंदा आहिनि। नम्रता भी खपे। नम्रता मतिलबु झुकण न। हीअ असांजो ॿुधियो आहे, उहो असांखे शांती सां, प्यार सां, अहंकार न हुजणो खपे। मधुरता भी हुजणी खपे, प्लस ख़ुदि खे महान। मेरी बाबा चई न अव्यक्त मुरली में कि हमेशा सम्झो मां श्रेष्ठ आत्मा है। संडे वारी मुरली में जो बाबा जी अव्यक्त संडे वाली मुरली ने बाबा चई कि हमेशा सम्झो मां श्रेष्ठ आत्मा आहियां, मां भॻवान खे पहचानण वारी, उन्हनि सां मिलन मल्हाइण वारी, उन्हनि सां गॾु कमु करण वारी आत्मा आहियां। तव्हां झाड़ू बि कढो त ख़ुदि खे महान सम्झी करे कढो। ईअं न साधारण रीति असां झाड़ू कढी छॾियो। सत्यता भी हुजे, लेकिन स्वरूप में नम्रता भी हुजे। अहंकार न हुजणो खपे। हिन रूप सां बाप खे प्रत्यक्ष करणो, हिन रूप सां बाप खे प्रत्यक्ष करणो आहे। निर्भय हुजो, लेकिन बोल मर्यादाउनि जे अंदरि रहे। असां निर्भय हुजूं, लेकिन असांजा बोल जा हुजनि वो मर्यादाउनि जे अंदरि हुजे। ॿिन्हिनि ॻाल्हियुनि जो बैलेंस हुजे। डिॼणो बि न आहे, लेकिन मर्यादाउनि में बि रहणो आहे, न। ॿिन्हिनि ॻाल्हियुनि जो बैलेंस रखिणो आहे। हिते बैलेंस हुजे, हुते कमाल ॾेखारे। जिते बैलेंस हूंदो आहे न, हुते कमाल थींदा आहिनि। उहे शब्द कड़ा न मीठा लॻंदा आहिनि, पर असां कंहिंखे अहिड़ा शब्द चऊं बि, लेकिन जाते निर्भयता ऐं मर्यादा, नम्रता, मधुरता, महानता, कि मां केरु आहियां, कंहिंजी संतान आहियां, कंहिंजे ॿुधाए हुए मां वाक्य थी ॿुधायां, त अहिड़े ईअं सम्झी करे ॻाल्हाईंदासीं न त माण्हुनि खे शब्द कड़ा न लॻंदा। माण्हुनि खे शब्द कड़ा न लॻंदा, मिठा लॻंदा। त अथॉरिटी ऐं नम्रता ॿिन्हिनि जे बैलेंस जी कमाल ॾेखारियो, न कमाल ॾेखारियो। इनखे चइबो आहे बाप जी प्रत्यक्षता जो साधन।
बाबा जी प्रतीक्षा जो साधन छा आहे? अथॉरिटी बि हुजे ॿियल प्लस नम्रता बि हुजे। जीअं कूड़े शास्त्रनि जी अथॉरिटी वारा बि पंहिंजी अथॉरिटी सां ॻाल्हाईंदा आहिनि न। जो बिल्कुलु असत्य ॻाल्हि हुजे हुनखे कीअं सिद्ध कंदा आहिनि। अॼु माण्हू जेका कूड़ी कूड़ी कथायूं ॿुधाइनि था, कीअं सिद्ध करनि था कि असांजे अंदरि ई भॻवानु आहे, कीअं माण्हुनि खे पंहिंजे वश करे छॾींदा आहिनि। माण्हू बि दुखी परेशान आहिनि त सम्झंदा आहिनि हा भई इहो ई सही आहे। कीअं माण्हुनि खे चईंदा आहिनि चांद जी पूजा करो त आयु वॾी थी वेंदी, सॼो ॾींहुं पाणी न पीओ त तव्हांजे पति जी आयु वॾी थी वेंदी। कोई समझदार इंसान हुजे त केॾो ॿुधी करे सोचंदो, भई साइंस वारा साइंटिस्ट त सोचदा न, जे चांद ते वञी करे असां पाणी ढूंढण वञूं था, रहण जे लाइ सामग्री ढूंढण वञूं था, हुन चांद जी पूजा करण सां पति जी आयु वॾी थींदी, त उहो त चांद ते वेंदा आहिनि ऐं उते ई कॾहिं कॾहिं त वापसि न अची पाईंदा आहिनि, उते ई हुननि जी शरीर छॾे छॾंदी आहे आत्मा। जे चांद खे माण्हू सॼो ॾींहुं बुख में रही करे हुनखे पूजा थो करे, हुन चांद ते माण्हू वेंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं वापसि बि न ईंदा आहिनि। न त ॿुधाए अहिड़े केतिरी अंधश्रद्धा आहे। मतिलबु ॾिसो भक्ति वारनि में बि केॾी अथॉरिटी आहे। बाबा चईंदा न भक्ति में बि फल त मिलंदो आहे, पर ॾिसो अहिड़ी कूड़ियूं कूड़ियूं ॻाल्हियूं फैलाइण। माण्हू हर साल केॾी मायूं करवा चौथ रखनि थियूं, लेकिन केॾी मायुनि जी पति शरीर थो छॾे छॾे। त एतिरो बि असां सम्झूं, कोई समझदार लेडी सम्झे कि भई हिन बि त रखियईं करवा चौथ, हिन जे पति त शरीर छॾे छॾियईं। त जंहिंजी जेतिरी आयु आहे, जेको जंहिंजो जेतिरो शरीर जो देखभाल कंदो, जेतिरा सुठा कर्म कंदो, त कूड़े शास्त्रनि जी अथॉरिटी वारा बि केतिरी अथॉरिटी सां बोलंदा आहिनि। जो बिल्कुलु असत्य ॻाल्हि हुनखे कीअं सिद्ध करे ॿुधाईंदा आहिनि। असत्य ॻाल्हि खे बि माण्हू सिद्ध करे ॿुधाए थो। ऐं असां परमात्मा जा ॿार, बाबा असांखे चवनि था हीअ हिकु जनम पवित्र रहो, मुंहिंजी मत ते हलो, त तव्हांजी सतयुग में 150 साल आयु थींदी। त एॾो सत्य ज्ञान असां कंहिंखे ॿुधाइण में छो था हिचकूं, न छो था असां घबरायूं। त बाबा चवनि था कि बिल्कुलु असत्य ॻाल्हि हुनखे कीअं सिद्ध करे ॿुधाईंदा आहिनि, कि न सिर्फ़ु सिद्ध कंदा आहिनि, लेकिन बिल्कुलु असत्य ॻाल्हि खे मनवाईंदा बि आहिनि। माण्हू हुननि जे अॻियां झुकी करे चईंदा आहिनि सतवचन महाराज कहलाइनि, ऐं उहा जेका पोइ हुनखे माण्हू चईंदा आहिनि सत्यवचन महाराज। त ॾिसो केॾो अंधश्रद्धा, मतिलबु उन्हनि में बि उहो केॾी कूड़ी पावर आहे। ऐं बाबा जी पावर त केॾी ऊची आहे, त असां छो नथा चई सघूं। बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न तव्हांखे त उन्हनि जे मथां केस करणो खपे, जेका श्री श्री शिव बाबा जो टाइटल ख़ुदि ते रखाए वेठा आहिनि, हुननि ते त केस करणो खपे। जेका चवनि था शिवो हम असां ई शिव आहियूं, हुननि ते त केस करणो खपे। जेका चवनि था कि भॻवानु असांजे अंदरि आहे ऐं विकार बुराइनि जी वश थी करे कमु था करनि, हुननि ते त केस करणो खपे। न अहिड़ी जेका असांजे भॻवान खे हाथी बंदर काली जहिड़ो रूप ॾियनि था, वरी मूर्तियूं ठाहे करे नदी में फिटी था करनि, अहिड़े माण्हुनि जे मथां त केस करणो खपे न करणो खपे।
काथे असां गणेश खे रखी करे तो माता पिता असां बालक तुंहिंजा ऐं पीउ जी मूर्ति खे खणी करे फिटी था करनि, तॾहिं त अॼुकल्ह माण्हू बि माउ पीउ खे घर खां ॿाहिरि फिटी था करनि न। छो जी तव्हां जे भॻवान खे हिकु त अहिड़ा रूप ॾेई छॾिया आहिनि, पोइ हुन खां पोइ हुनखे पूॼे करे हुनखे पाणी में नदी में फिटी था करो, त हुनजे फलस्वरूप ॿार बि तव्हां सां ईअं था करनि। कोई बि ग़लति न आहे, जेको जो कंदो उहो ई पाईंदो न। त बाबा चईंदा आहिनि जॾहिं वो कूड़ी अथॉरिटी वारा में एतिरो प्रभाव आहे कि वो तव्हांखे मनवाईंदा बि आहिनि ऐं ख़ुदि सत्य वचन महाराज कहलवाईंदा बि आहिनि। एतिरो प्रभाव विझण वारा विझनि था, अनुभव जा बोल कूड़ी अथॉरिटी वारा बि एतिरो प्रभाव विझी सघंदा आहिनि ऐं इहे त अनुभव जा बोल आहिनि असांजा। त असांखे त बाबा चईंदा आहिनि न, मां जो तव्हांखे ॿुधायां त सच न करो। स्वयं भॻवान जो असांखे ज्ञान ॾिए थो, उहो चए थो सत न करो, सम्झो कि मां छा थो चवां, न सम्झो कि मां छा थो चवां। त बाबा असांखे चवनि था त प्राप्ति स्वरूप बोल, बाप सां संबंध, हुननि जी ॻाल्हियूं त छो न कहलवाईंदा ऐं मनवाईंदा आहियो। त इहे सम्झी करे असांखे उन्हनि खे उहो ज्ञान ॾियणो आहे कि असां कंहिंजो ज्ञान था ॾियूं, असां अनुभव कयो आहे सच्चे बाप सां, जो असां उन्हनि जी ॻाल्हियुनि सां जो अनुभव कयो आहे, जो प्राप्ति कई आहे, उहो असां हिननि आत्माउनि खे ॿुधायूं था। जीअं सम्झो कंहिं माण्हू जो न कंहिं देवी जो मंदर में वञी करे अगरि हुनखे न हुनजी कोई ॻाल्हि ठही वई, हुन उते इच्छा कई ऐं उहा ॻाल्हि पूरी थी वई, त उहा हिन अनुभव सां ॿिए खे ॿुधाईंदी त ॿियनि ते प्रभाव पवंदो। पोइ हीअं धीरे धीरे करे ॾाढनि खे प्रभाव पवंदो, छो जो हुन अनुभव कयो अथई कि हिते हीअं मन्नत मांगण सां पूरी थी वेंदी आहे। हाणे उहो त ॾाढी ॾुखी हुई, त हुनजी मन जी पुकार एॾी स्ट्रॉन्ग हुई त हुते भॻवान वटि पहुची वियो, पूरी थी वई। पर सभु माण्हू थोरी मन सां वञी सघंदा आहिनि, सभु त हुनजे कारण था वञनि कि भई हिनजी पूरी थी वई त असांजी बि थी वेंदी। पर हुन त न देवी जे मथां विश्वास रखियईं न, ऐं माण्हू हुनजे मथां विश्वास, मतिलबु प्रभाव ॾिसो केॾो आहे। अॼु माण्हू केर बि चए कि खीर में इहे विझो त खीर फटंदो न। अॼुकल्ह यूट्यूब में ॾाढा वीडियोस ठहींदा आहिनि न, ईअं साफ़ु करो त ईअं साफ़ु थी वेंदो, ईअं लॾूं ठाहियो त इहे ठही वेंदा। त मतिलबु ॾिसो माण्हू हिकु वीडियो ॾिसी करे करणु लॻी थो वञे, त वीडियो ठाहिण वारो बि केतिरो प्रभावित, मतिलबु ख़ुदि खे प्राप्ति स्वरूप थी करे कि हा ईअं थींदो आहे, हुनजो हिकु हिकु शब्द केॾा माण्हुनि जे दिमाग़ में वेही रहंदा आहिनि, न इहे खाइण सां इहे ठीकु थी वेंदो, त ठीकु थी वेंदो आहे, ऐं कंहिंजो न थींदो आहे। त बाबा जो चवण जो मतिलबु आहे कि जो असां बाबा खे यादि करे जो असां प्राप्ति कई आहे, उहो प्राप्ति स्वरूप बोल, बाप सां संबंध, उनजी ॻाल्हियूं असांखे ॿुधाइणियूं, बाप सां संबंध जोड़े करे बाबा जी ॻाल्हियूं असांखे ॿुधाइणियूं आहिनि, त छो न उहो मञंदा, ज़रूरु मञंदा। त हाणे सम्झो छा करिणो आहे, हमेशह कॾहिं बि कंहिंखे बाबा जो ज्ञान ॾियो, जीअं मां आत्मा जो ज्ञान ॾियो, परमात्मा जो ज्ञान ॾियो, हुन रीति मां बाबा खे जॾहिं मां यादि कंदी आहियां त मूं में छा मां न हाणे ख़ुदि खे आत्मा सम्झी करे न परमात्मा खे, भॻवान खे निराकार रूप में यादि कंदी आहियां, एॾी शांती मिलंदी आहे, एॾो सुख मिलंदो आहे, मुंहिंजो त गुस्सो बि ख़तमु थी वियो। हाणे त मुंहिंजो जीवन एॾो हल्को थी वियो आहे त हीअं कंहिंखे ॿुधायो त उन्हनि खे लॻंदो हा भई हिन खे ॾाढो सुठो लॻंदो आहे, मां बि कंदमि। मां न रोज़ु सुबुह जो उथी करे 4 बजे ऐं हीअं यादि कंदी आहियां भॻवान खे, एॾो सुठो लॻंदो आहे
मूंखे एॾो प्राप्ति स्वरूप सॼो ॾींहुं मुंहिंजो ॾाढो सुठो निकिरंदो आहे। त मां न भॻवान खे ईअं यादि कंदी आहियां न। हाणे मूंखे पहिरियों मूंखे डपु लॻंदो हुयो, हाणे लॻंदो ई न आहे। पहिरियों टेंशन थींदी हुई, हाणे त मां बसि भॻवान खे ईअं यादि करे बाबा खे चई छॾंदी आहियां, मूंखे त हाणे टेंशन ई न थींदी आहे। ईअं ॿुधाइण सां साम्हूं वारा प्रभावित थींदा। त असांखे हाणे कंहिंखे बि कोई ॻाल्हि ॿुधाइणी आहे त स्नेह ऐं प्राप्ति स्वरूप थी करे ॿुधायो। बाबा चवनि था परिचय खे पूरो स्पष्ट करिणो आहे। हिकु पॉइंट ॿुधाए करे बाप जी तरफ़ अटेंशन खिचवायो। सॼे पॉइंट्स ॻाल्हाए करे बाप जी महिमा करो। बोल करे करे बाप तरफ़ अटेंशन खिचवायो। हिकु बोल बाबा चईंदा न आत्मिक स्थिति में स्थित थी करे चओ। ख़ुदि बि असां बाबा जी यादि में रही करे बोलंदासीं न त माण्हुनि जो बि अटेंशन वेंदो। बार बार पत्थर ते स्नेह जो पाणी विझो तॾहिं पत्थर पाणी थींदो। त हिन मुरली में बाबा असांखे ॿुधाइनि था हिन अव्यक्ति महावाक्यनि में कि असां जॾहिं कंहिंखे ज्ञान ॾियूं, कंहिंसां कुझु ॻाल्हायूं त कीअं ॻाल्हायूं। जेतिरो थी सघे साइलेंस जो प्रभाव विझो। जॾहिं असां ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करे ज्ञान ॾींदा आहियूं न त उहो शांति जी शक्ति जो बि प्रभाव पवंदो। रूपरेखा ही अलौकिक हुजे, स्वच्छ सिंपल हुजे। रूहानियत व प्योरिटी जा वाइब्रेशन हुजणा खपनि न। रूहानियत हुजणी खपे ऐं प्योरिटी जा वाइब्रेशन हुजणा खपनि। ॿुधण वारे जो सहयोगी ब्रह्मण आत्माएं हूंदियूं, उन्हनि में बि वायुमंडल खे ठाहिण जो संकल्प हुजे। जॾहिं बि असां सम्झो कोई प्रोग्राम आहे, हुन में अज्ञानियूं आयूं आहिनि, थींदो आहे न अॼुकल्ह पब्लिक प्रोग्राम में बीकेस बि हूंदा आहिनि, नॉन बीकेस बि हूंदा आहिनि। त सिर्फ़ु स्टेज ते ॿुधाइण वारे हिक जी रिस्पॉन्सिबिलिटी न आहे। जेका हेठि वेठा हूंदा आहिनि न नॉन बीकेस सां गॾु बीकेस बि वेठा हूंदा आहिनि न, उन्हनि जी बि ॾाढी वॾी रिस्पॉन्सिबिलिटी आहे कि शांति में रहो। उन समय असांखे बि बाबा जी यादि में रही करे उहो वायुमंडल ठाहिणो, उहो वाइब्रेशन फैलाइणो। क्लास कराइण वारो त पंहिंजी स्टेज ते स्थित थी करे कराईंदो ई सही, लेकिन असां ॿारनि जी बि जीअं किथे मधुबन में बि कोई प्रोग्राम थो थिए, किथे बि कुझु बि थिए थो, त असांजो लक्ष्य इहो ई हुजिणो खपे असांखे बि बाबा जी यादि में रही करे उहो वायुमंडल ठाहिणो आहे। त बाबा चवनि था ॿुधण वारा जेका सहयोगी ब्रह्मण आत्मायूं हूंदा आहिनि प्रोग्राम में, उन्हनि में बि वायुमंडल खे ठाहिण जो संकल्प हुजिणो खपे। जीअं अगरबत्ती वायुमंडल खे परिवर्तन करे ॾींदी आहे न, वैसे सभु ब्रह्मण आत्माउनि जी वृत्ति, रहम जी वृत्ति अगरबत्ती जो कमु करे न। त वैसे जीअं अगरबत्ती वायुमंडल खे परिवर्तन करे ॾींदी आहे, वैसे जॾहिं ब्रह्मण आत्माउनि जी वृत्ति, रहम जी वृत्ति अगरबत्ती जो कमु कंदी आहे। अगरि सभा में कोई हिकु बीके बि वेठो आहे, उहा हिन संकल्प सां वेह, रहम भाव सां, कि साम्हूं वारो त ॿुधाए थो, लेकिन असां छा संकल्प करूं कि हिननि आत्माउनि जी ॿुधी में इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी रहे। न त हुन समय संकल्प छा हलंदा आहिनि कि इहे भाषण ॾियनि था, कंहिं माण्हुनि जो हलंदा बि हूंदा कि त स्टेज ते वेठा आहिनि, असांखे त हेठि विहारियो अथनि,
न जॾहिं बाबा मिलन बि थींदो हुयो त जे माण्हुनि ते इहे संकल्प हलंदा हुया उन्हनि ख़ुदि बि कुझु प्राप्ति न कई, ॿियनि खे बि न कराई। न बाबा मिलन में बि हाणे बि जेको ऑनलाइन थींदो आहे, अगरि असां हुन समय बि बाबा जी यादि में विधि पूर्वक मिलन मल्हायूं त तव्हां सां गॾु आसपास वारे माण्हुनि खे बि फ़ाइदो थींदो आहे। सिर्फ़ु तव्हांजो फ़ाइदो न थींदो, वायुमंडल बि परिवर्तन थींदो आहे। जीअं हिकु अगरबत्ती घर में काथे कोने में बि जल्दी आहे ऐं सुठी ख़ुशबूदार हूंदी आहे त पूरे घर में हुनजी ख़ुशबू फैलंदी आहे न, कीअं मथे मथे ताईं धुओं फैलाईंदी रहंदी आहे। ऐं क्वालिटी वारी हुजे त ख़ुशबू केॾी परे परे वेंदी आहे, है न। त बाबा ॾिसां की ईअं ई चवनि था कि ॾिसो हिकु अगरबत्ती वायुमंडल खे परिवर्तन करे ॾींदी आहे। त जॾहिं ब्रह्मण आत्माउनि जी वृत्ति, रहम जी वृत्ति अगरबत्ती जो कमु करे, हाणे बि दीपावली जो आहे त असां सभिनि, हा भई स्थूल में त चलो ठीकु आहे, सफ़ाइयूं करणियूं पवंदियूं आहिनि, न त असांखे त बाबा चईंदा आहिनि कि हफ़्ते भर में क्लीनिंग करो ई सही। न बाबा जे सेंटर्स में त क्लीनिंग हलंदी आहे, स्थूल बि त सूक्ष्म बि। त ठीकु आहे, दुनिया वारनि जे हिसाब सां असांखे करिणो पवंदो, लेकिन हिन समय असांजो छा रहणो खपे कि बाबा जी उहो परम ज्योति खे यादि करे असांजी बि ज्योति में घृत पए ऐं सभिनि जी बि ज्योति में घृत पए। हिन दीपावली ते सभिनि जा आत्मिक रूपी ज्योत जगी वञे, अर्थात सभी आत्मायूं ख़ुदि खे बि पहचाननि कि असां सभु आत्मायूं आहिनि ऐं पंहिंजे पीउ खे बि पहचाननि। त असांजो कमु इहो आहे कि बाबा खे यादि बि कंदा रहो ऐं ख़ुदि जो बि जेको रहस आहे, किचिरो आहे, उहो साफ़ु कंदा रहो। पंहिंजी आत्मा में जो रोशनी वधंदी वञे ज्ञान गुण शक्तियुनि जी, ऐं संकल्प करो दुनिया वारनि जी बि जोत जगी वञे। त इहे तव्हांजो हिकु संकल्प न अगरबत्ती जे बराबरि अथव। जेतिरो स्ट्रॉन्ग संकल्प कंदा ओतिरो परे परे ताईं आत्माउनि जी जोत जगती। हाणे उहो कीअं बि जगे, मीडिया में ॾिसंदे हुए जगे, या कोई क्लास अटेंड करे, या कोई चित्र द्वारा जगे। बाबा जो क्लासिस, मीडिया, स्लोगन, कंहिं द्वारा बि असांजे संकल्प हिते था करूं, कंहिं द्वारा बि आत्मा खे उन ॾींहुं उहो स्लोगन सम्झ में अची वियो ऐं हुनजी आत्मा रूपी जोत जगी हुई। त बाबा चवनि था कि हाणे रहम जी वृत्ति अगरबत्ती जो कमु करे, जो अचण सां ई उन्हनि खे महसूसु थिए कि सभा कोई अलौकिक आहे, न, जो अचण सां ई महसूसु करनि माण्हू बि हुते अचण सां ई कि ये कोई अलौकिक सभा आहे। अच्छा, स्नेह मिलन सां गॾु स्नेह जी झोली भरे करे वेंदा ऐं पोइ सभिनि खे स्नेह बांटे ॾींदा। बाबा सां असांखे रोज़ु स्नेह मिलंदो आहे न, मिठा ॿार, प्यारा बाबा। बाबा सां रोज़ु असांखे वरदान बि मिलंदो आहे। असां सेंटर सां या सुबुह जो असां मुरली ॿुधी या सुबुह सुबुह सेंटर मां मुरली ॿुधी करे आयासीं घर, त केॾी बुद्धि रूपी झोली भरियल हूंदी आहे। ऐं घर में अगरि असां ॿियनि जी कमी कमज़ोरी ॾिसंदे हुए असां बि उन्हनि सां ओड़ा ठही वियासीं त सभु झोली ख़तमु, है न। ॾिसो, असां सेंटर मां झोली भरे था अचूं, बाबा असांखे ॾाढो कुझु सेखारियईं, ॾाढी शक्ति भरियईं। घर में ईंदे ई माण्हू तव्हांखे कुझु चवनि, पोइ तव्हां छा कंदा? हुनजे प्रति शुभ भावना, शुभकामना रखंदा, हुनखे खिली करे हुननि जी ॻाल्हियुनि खे, नेगेटिव खे पॉज़िटिव में परिवर्तन करे हुननि खे बि थोड़ा पॉज़िटिविटी ॾींदा। जीअं बाबा असांखे स्नेह ॾींदो आहे, असां बि उन्हनि खे आत्मिक स्नेह ॾियूं। हीअ मुंहिंजी मिठी आत्मा, मुंहिंजो मिठो भाउ, इहे बि शांति थी वञे, इहे बि सुठी थी वञे।
ईअं चईंदा मन सां या हुनखे 2-3 ॿुधाए ॾींदा रोज़ जी हिन जी चिक रोज़ जो इहो ई कमु। त ईअं ई असांखे चेक करणु खपे भई कंहिंखे असां ज्ञान ॾींदा आहियूं त ॾाढो सहज ॾींदा आहियूं, लेकिन असां प्रैक्टिकल केतिरो कयो आहे। एग्ज़ाम थींदो आहे न, असां स्कूल बाबा जे घर मां पढ़ाई पढ़ी ईंदा आहियूं ऐं कॾहिं कॾहिं घर ईंदे ई एग्ज़ाम थी वेंदो, पोइ हुन समय रिज़ल्ट छा रही। इन करे ऑलवेज़ बाबा जे ज्ञान में हमेशह असांखे अटेंशन, जीअं हिकु सोल्जर जॾहिं फील्ड ते हूंदो आहे, हिकु बार अगरि केरु आर्मी ऑफिसर नेवी ऑफिसर हिन देश जे रक्षा जे कम में अगरि कोई लॻी वियो त उहो कॾहिं बि चैन सां सुम्ही न सघंदो न। अगरि हुनखे घर में वञण जी छुट्टी बि मिले त बि उहा अटेंशन रखंदो आहे कि कॾहिं बि मूंखे कॉल अची सघंदो आहे ऐं मूंखे वञिणो पवंदो है न। हिकु डॉक्टर बि आराम सां न सुम्ही सघंदो आहे। जेका सुठा हूंदा उहा सभिनि जी मदद करण जी भावना हूंदी न, डिग्री वठण सां ई डॉक्टर न थींदो। हिकु सुठो नेता बि आराम सां न सुम्ही सघंदो है न। त असां हिकु लेडी बि आराम सां न सुम्ही सघंदी आहे। अॼु जीवन में माण्हू कोई बि आराम सां सुम्हे थो। ॿार नंढपण में ई ॿारनि खां एग्ज़ाम वठंदे वठंदे ॿार बि आराम सां नथा सुम्ही सघनि। हर हिकु पंहिंजी कम में अटेंशन। त असांजो हाणे कहिड़ो अटेंशन रहे सदा कि मूंखे हर सेकेंड पास विद ऑनर्स थियणो। अॼु बाबा चई न तपस्वी अर्थात तपस्वी हमेशह हिकु आसन ते वेही करे तपस्या कंदा आहिनि। असांजी सदा हिकु स्थिति जी आसन ते वेठा हुजो। कोई बि ॻाल्हि अची वञे, पहाड़ जहिड़ी छो न अची वञे, त बि हिकु स्थिति। त बाबा चवंदा कि जीअं तव्हां स्नेह मिलन सां स्नेह जी झोली भरी करे वेंदा आहियो, पोइ सभिनि खे स्नेह बांटंदा आहियो। जेको असां बाबा खां वठंदा आहियूं उहो बांटंदा आहियूं कि पाण बि हलचल में अची वेंदा आहियूं। बाप जो स्नेह अहिड़ो स्नेह स्वरूप थी वञो जो सभिनि खे पंहिंजे चित्र चलन सां बाप जो स्नेह नज़र अचे। असां द्वारा बाबा जो स्नेह नज़र अचे असांजे चित्र ऐं चलन सां। असांजे चित्र ऐं चलन सां बाप जो स्नेह सभिनि खे नज़र अचे। अहिड़ो मिलन मल्हाईंदा आहिनि। स्नेह मिलन अर्थात दृढ़ संकल्प द्वारा स्वपरिवर्तन। कॾहिं कॾहिं ब्राह्मणनि में बि थींदो आहे न कि अॼु वॾनि जो सभिनि जो स्नेह मिलन। त स्नेह मिलन अर्थात दृढ़ संकल्प द्वारा स्वपरिवर्तन करो। खुद खे परिवर्तन करण ई स्नेह मिलन। ऐं सभिनि जा परिवर्तन सहयोगी ठहिणो। सभिनि जे परिवर्तन सहयोगी ठहिणो। इहा आहे स्नेह मिलन जी विशेषता। स्नेह मिलन अर्थात प्रैक्टिकल संस्कार मिलन। जीअं मिलन में हथ मिलंदा आहिनि न, हाणे बि ॾिसो दीपमाला मल्हाईंदा आहिनि न। दीपमाला मतिलबु कि जॾहिं असांजी आत्मा जो दीप जगी वञे त असां ॿियनि जो बि जगायूं ऐं हिकु साथ दीप कीअं नंबरवार रखंदा आहिनि। जंहिंजा जंहिंजा संस्कार मिलन हूंदा आहिनि न, उन अनुसार दीप अर्थात आत्मायूं मथे परमधाम में रहंदियूं। जंहिंजा जंहिंजा बाबा सां जेतिरा जेतिरा संस्कार मिलन हूंदा उन अनुसार असां सभु आत्मायूं मथे रहंदासीं। त दीपमाला सत्युग में बि उन अनुसार असां ईंदासीं। त ये जो संस्कार मिलन ॾेखारियो आहे भई हथ में हथ मिलंदा आहिनि या दीप सां दीप जलंदो आहे। इहे मिलन जलंदो आहे पोइ हुन विधि अनुसार असां रखूं नंबरवार। भई सत्युग में नारायण सां गॾु लक्ष्मी केरु हूंदी
जंहिंजो हाणे हिन दुनिया संगम युग ते जे आत्मा परमात्मा खे यादि करे परमात्मा जहिड़ा संस्कार ठातई, जेतिरा बि ठातई उन अनुसार ॿिए आत्मा बि ठातई, त जंहिंजा मिलण वारा संस्कार हूंदा न उन अनुसार उन्हनि जी पूरी राजधानी ठहींदी। त बाबा चवनि था कि स्नेह मिलन अर्थात प्रैक्टिकल संस्कार मिलन। जीअं मिलन में हथ मिलंदा आहिनि न, इहे मिलन आहे संस्कार जो मिलन। अगरि सभिनि जा संस्कार मिली करे बाप समान थी वञनि, अगरि सभिनि जा संस्कार मिली करे बाप समान थी वञनि, हिकु ई सभिनि जा संस्कार थी वञनि, भले नंबरवार हुजे, त छा थी वेंदो, हिकु राज्य हिकु धर्म वारी दुनिया अची वेंदी। हिकु ई सभिनि जा संस्कार थी वेंदा नंबरवार, त सभिनि जो ई हिकु राज्य हिकु धर्म वारी दुनिया अची वेंदी। हिते हिकु थियण ई हिकु धर्म हिकु राज्य जी दुनिया खे लाइणो, मतिलबु कहिड़ो बि कमु हुजे, लेकिन असां सभिनि जो संस्कार थी वञे रहम करण जो, है न। हाणे कोई ज़्यादा रहम कंदो, कोई थोरो रहम कंदो, लेकिन कंदो त सही, है न। पंहिंजे पुरुषार्थ अनुसार अॼु तव्हां बि ॿियनि ते रहम कंदव। कोई ग़रीब आहे, कोई एतिरो उन ते रहम करे कि उन ग़रीब खे खणी करे उनखे काथे करे सनानु पाणी कराए, सुठा कपिड़ा पाए, रहण जी जॻह ॾेई उनखे कम ते लॻाए, उनजो जीवन ठाहे छॾे। कोई रहम कंदो, चल ठीकु आहे ग़रीब आहे त वीचारे खे चल रोटी खारायूं था। कोई रहम कंदो त चल ठीकु आहे हिनखे कपिड़ा पार ॾियूं था। कोई चईंदो चल ठीकु आहे मां हिनखे कुझु थोरो बहुत ॾियां थो। काथे हिकु रहम कई कि उनखे उनजो जीवन ठाहे छॾियईं, ग़रीबी खां उथाए करे उनखे कम में लॻाए छॾियईं। ऐं काथे कंहिं बसि उनखे रुपयो ॾिनो, रहम त कयो कम से कम। त इहे नंबरवार बाबा चई रहम कर, असां बाबा जो रहम दिल जो संस्कार धारण कयो। कीअं उनजो एॾो रहम कई कि वीचारे खे ग़रीबी खां उठाए छॾियईं। कीअं उन ते एतिरो ई रहम कई कि चल ठीकु आहे हिनखे रहम दिल ठाहिणो आहे न, चल हिनखे बि थोरा बहुत पैसा ॾियूं था, कुझु रोटी आदि खारायूं था। बाबा चईंदो आहे रहम दिल ठाह, त नंबरवार थी आहे न। लेकिन संस्कार त बाबा जो अची वियो न सभिनि में, रहम दिल। त ईअं ई बाबा चवनि था पोइ असांजी सभिनि में जॾहिं रहम करण जो संस्कार अची वेंदो त उन अनुसार उहो आत्मायूं सतयुग में राजा ई प्राप्त कनि। त ज्ञानिनि जे मथां बि रहम करिणो आहे, अज्ञानिनि जे मथां बि करिणो आहे न। अगरि ॾिसो ज्ञानी में, अॼु ॾिसो ज्ञानी अगरि कोई आत्मा ज्ञान में अचण खां पोइ बि अगरि हुनजा कोई आसुरी संस्कार आहिनि त असां ब्रह्मण आत्मायूं ॿियनि खे त सेखारींदा आहियूं रहम करो, लेकिन हाणे उहा आत्मा संस्कार नथी परिवर्तन करे सघे, लेकिन बाबा जे ज्ञान खे बि नथी छॾे सघे। ऐं सेंटर ते बि अचे थी, सेंटर में रहे बि थी, लेकिन हुन में हिकु बुरो संस्कार बि आहे। त छा करो, उन माण्हू ते रहम करे उनखे शुभकामना ॾेई करे उनखे सहयोग ॾियणो आहे न कि उनखे असां सेंटर ते ई न अचनि ॾियूं, हुनखे कढी छॾियूं। हिकु थींदो आहे कि माण्हू परिवर्तन ई नथो थियण ते, कोई ॻाल्हि कोन्हे, असां त विश्व परिवर्तक आहियूं। असां पंहिंजी शुभभावना सां बि उन जे अंदरि परिवर्तन जो संकल्प जो बीज बोए सघंदा आहियूं। त इहे बाबा चवनि था ज्ञानी आत्माउनि में बि कोई केतिरो बि धारणा करे थो, चल ठीकु आहे, कोई रोज़ मूली बि ॿुधे थो, लसन प्याज बि खाए थो,
लेकिन उनखे बाबा सां प्यार आहे, वो मुंहिंजो बाबा चईंदी आहे, वो मञंदी आहे की हा आहे त बाबा इहो ई, लेकिन मां लसन प्यार नथी छॾे सघां। त असांखे उनखे हुन रीति ई हैंडल करिणो आहे। असांखे बि उहा जीअं बाबा खे पंहिंजो ठाहे वेठी आहे न, त हुनखे बि असांखे उन रीति ई बाबा जो ॿारु सम्झणो आहे। चलो ठीकु आहे, उहो नथी करे सघे, असांखे बि हुनजे प्रति शुभकामना ॾियणी आहे, लेकिन असां घृणा नफ़रत न करणी आहे कि अरे हीअ त लसन प्याज बि खाए थी ऐं हीअं बि करे थी। चलो ठीकु आहे, जो करे थी उहो पंहिंजो भाग्य ठाहे थी। तव्हां हुन सां हुन जे लाइ सुठो सोचे सघंदा आहियो त ठीकु आहे, न त बुरो न सोचो, किनारो करे हलो। कई बार थींदो न कि भले ई माण्हू सेंटर ते बि ईंदा आहिनि, मुरली बि ॿुधंदा आहिनि, छोजी अहिड़े संस्कार ॾिसी करे पोइ माण्हू चईंदा आहिनि अरे हीअ त ख़ुदि ई लसन प्याज खाइनि था ऐं असांखे मना था करनि। लेकिन कई आत्मायूं हूंदियूं आहिनि कि उन्हनि खे बाबा बि छॾणु न चाहींदा आहिनि। जीअं उहे ई आहिनि, घर में जीअं ॿार हूंदा आहिनि, अॼु बाबा चई न नालाइक ॿार हूंदा आहिनि, जंहिंजी शिकिल बि ॾिसणु पसंदि न कंदा आहिनि, लेकिन आहिनि त ॿार ई। ऐं हिते त उहो मुंहिंजो बाबा बि चवनि था, त बाबा चवनि राजधानी ठहिणी आहे त दास दासी बि त खपनि न। कोई धारणा करण वारो दास दासी थोरी ठहींदो, कोई पक्की धारणा वारो, लसन प्याज न खाइण वारो, पवित्र रहण वारो, सभु धारणायूं करण वारो, सेवा करण वारे खे बाबा दास दासी ठाहींदा। बाबा त न ठाहींदा, पर ड्रामा अनुसार त अहिड़ा माण्हू बि खपनि जो कि बाबा जो ठहनि बि, बाबा जे कार्य में मददगार बि ठहनि ऐं धारणा बि न करनि। तॾहिं त बाबा अंत में उन्हनि खे ॾेखारींदो न, ॾिस भई तूं हीअ धारणा न कई, लेकिन तूं सेवा त कई, ज्ञान त ॿुधियो, लेकिन त बि तव्हां त धारणा न कई, लसन प्याज बि खाओ पिया, नॉन वेज बि खाओ पिया, विकार में बि वञो पिया, ऐं बाबा जो ज्ञान त वेस्ट थींदो न आहे, त तव्हांखे सत्संग में त अचिणो ई आहे। चलो तव्हां दास दासी रही करे रहिजो न। अंत में जॾहिं धर्मराजपुरी इन करे न, छोजी हाणे इहा लहर हले थी न, कॾहिं कॾहिं सेंटरनि में दीदियुनि जा या ज्ञानी आत्माउनि में अहिड़ी ॻाल्हियूं ॾिसंदा आहिनि माण्हू, त ज्ञान ई न ॿुधंदा आहिनि। चईंदा आहिनि तव्हां छा असांखे सेखारियो था, तव्हांजी त दीदियूं ई लड़नि थियूं न, हुन सेंटर में त दीदियूं ई लड़दियूं आहिनि ऐं तव्हां सेखारियो था कि लड़ाई न करो। पर असांखे त ज्ञान आहे न, राजधानी ठहे थी, ज्ञान आहे न। भले अॼु जी सेंटर इंचार्ज हूंदी, लेकिन अगरि उन्हनि में अवगुण हूंदा, विकार हूंदा, त उहो भले हाणे कार्य में मददगार त आहे न, त उन्हनि खे उते कम पद मिलंदो। त बाबा असांखे इहे सेखारीनि था कि कहिड़े बि सुभाउ संस्कार वारी आत्मा हुजे, लेकिन हुन बाबा जो कोई गुण त धारण कयो अथई, तॾहिं त उहा सेंटर इंचार्ज ठही करे वेठी आहे न उहा आत्मा। बाबा खे बाबा त चयो अथई, कोई अज्ञानी चईंदो मुंहिंजो बाबा, लेकिन उहा दीदी त दिलि सां चईंदी आहे मुंहिंजो बाबा। उहा जेको बि ॿारु ईंदो आहे बाबा जे सेंटर ते न, अॼु कोई कृष्ण भगत चईंदो मुंहिंजो शिव बाबा, लेकिन हुन दिलि सां बाबा खे पहचाने थी, मुंहिंजो बाबा त चयो अथई न, चक्कर जो ज्ञान त सम्झो अथई, इहे त मञो अथई हा भई सत्य त्रेता द्वापर कलयुग थींदो आहे। त इन करे बाबा चवनि था कि जॾहिं असां सभिनि में बाबा जहिड़ा संस्कार, कोई बि संस्कार केतिरे बि परसेंटेज में हूंदो, हुन अनुसार पूरो राज्य ठहींदो, पूरी राजधानी ठहींदी, त हिकु राज्य हिकु धर्म वारी दुनिया अची वेंदी हिते। इन करे न कॾहिं बि कंहिंखे ॾिसी संशय न करो, तव्हां पंहिंजो पुरुषार्थ कंदा हलो, तव्हां पंहिंजो पद फिक्स करो कि मूंखे त ईअं ठहिणो। हिते हिकु थियण ई हिकु धर्म, हिकु राज्य जी दुनिया आहे। अगरि ॾिसो कोई बि जीअं दादियूं हूंदियूं आहिनि, दादियुनि खे सभु पतो हूंदो आहे इहो ॿारु कहिड़ो आहे। बाबा खे बि सभु पतो हूंदो हुयो
कि ॿार लसन प्याज बि खाईंदो आहे, विकार में बि वेंदो आहे। ऐं मूं वटि साकार बाबा जॾहिं शिव बाबा ईंदा हुया, उन्हनि जे अॻियां बि विकारी ॿार अची करे वेहींदा हुया ऐं चईंदा हुया असां त विकार में न वेंदा आहियूं। पर बाबा खे त पतो आहे न, पर बाबा त ॼाणंदा आहिनि दासासी खपनि त चंडाल बि खपनि न, सभु प्रकार जा माण्हू खपनि न। त इन करे बाबा चवंदा आहिनि अहिड़ी आत्माउनि खे बि वॾी दिलि सां शुभ भावना शुभकामना करे, कॾहिं बि उन्हनि सां घृणा नफ़रत न करो, तॾहिं त राजा ठहींदव। राजा में सभु प्रकार जा माण्हू खपनि न। त अहिड़ी आत्माउनि ते बि असां रहम कंदासीं, क्षमा कंदासीं, दया कंदासीं, तॾहिं त असां राजा ठहींदासीं न त सिर्फ़ु सुठी आत्माउनि जे लाइ सुठो सोचंदासीं त राजा थोरी ठहींदासीं। राजा मतिलबु कहिड़ो बि आत्मा हुजे, सभिनि खे पंहिंजो ठाहे करे शुभ भावना शुभकामना करे हलण वारो, तॾहिं हिकु राज्य हिकु धर्म वारी दुनिया ईंदी। हिते हिकु थियण ई हिकु धर्म हिकु राज्य जी दुनिया आहे। कॾहिं बि असांखे कंहिं बि न चयो आहे, कोई आत्मा बाबा खे बाबा चए, बाबा जो मञी करे हले, भले मुरली ॿुधे थी करे थी, असांखे कॾहिं बि कुझु इहो न आहे कि ये हीअं कमु कंदी आहे त हिन खे कढी छॾियो, हिन खे सेंटर ते न अचण ॾियो, हीअं असांखे कंहिं बि न चयो न। असां में सहन करणु समाइण जी शुभ भावना शुभकामना, असां में एतिरी शक्ति हुजे कि भले हुन में बुराई बि हुजे लेकिन उहो सेंटर ते अची करे कुझु अहिड़ो कमु न करे, तॾहिं त राजा ठहींदासीं न। त बाबा चवनि था तॾहिं हिकु राज्य जी दुनिया ईंदी। स्नेह मिलन अर्थात कंप्लेन ख़तमु, कंहिंजे प्रति बि कोई कंप्लेन न रहणी कि बाबा ये अहिड़ो आहे, ये अहिड़ो आहे। सभिनि खे पंहिंजी शुभ भावना शुभकामना ॾेई करे परिवर्तन करो, सहन करो, उन्हनि जी ग़लतियुनि खे समायो, हुननि जे आसरी स्वभाव संस्कार जो सामनो करो ताकि उहो तव्हां ते वार न करनि। जॾहिं असां पूरी अष्ट शक्तियुनि खे कार्य में लॻाईंदासीं न, तॾहिं असां सदा कंप्लीट थींदासीं, कोई कंप्लेन न रहंदी, उलना ख़तमु, उल्लास में अची वञो। इहो आहे स्नेह मिलन। त हाणे असांखे सभिनि सां स्नेह मिलन करणु अर्थात सभिनि खे परिवर्तन करणु। स्नेह मिलन अर्थात प्रैक्टिकल संस्कार मिलन, दृढ़ संकल्प सां द्वारा स्वपरिवर्तन और सभिनि जे परिवर्तन में सहयोगी ठहण ही स्नेह मिलन। खुद भी परिवर्तन थियो और सभिनि खे भी परिवर्तन करो, इहो आहे स्नेह मिलन। विदेशी भाउ भेणनि सां मुलाक़ात बाप दादा करनि था। बाप दादा सभी लवलीन रहण वारे ॿारनि खे ॾिसी हर्षित था थियनि। जो सदा लवलीन रहंदा आहिनि उन्हनि जी निशानी छा आहे? जो सदा लवलीन रहंदा आहिनि उन्हनि जी निशानी छा हूंदी आहे? लवलीन आत्मा खे यादि में रहण जो पुरुषार्थ न करणो पवंदो। जेकी लवलीन आत्मा हूंदी आहे न उनखे यादि में रहण जो पुरुषार्थ न करणो पवंदो आहे, लेकिन स्वतः योगी हूंदो आहे, हुनखे स्वतः ई बाप जी यादि ईंदी आहे, सिवाय बाप ऐं सेवा जे कुझु ॾिखाए में ई न ॾींदो आहे। जॾहिं बुद्धि खे हिकु ई ठिकानो मिली वेंदो आहे त बुद्धि जो भटकणु बंदि थी वेंदो आहे। लवलीन आत्मा सर्व प्राप्ति रही ॿियनि खे प्राप्त कराइण में तत्पर रहंदी आहे। जेकी लवलीन आत्मा हूंदी आहे उहा सर्व प्राप्तियुनि में रही ॿियनि खे प्राप्ति कराइण में तत्पर हूंदी आहे। हिन करे सदा माया जी लव हूंदी आहे।
तो वो सदा ही बाप जी याद में रही करे सेवा में बिज़ी रहंदी आहे, त इन करे माया सां माया जी थी वेंदी आहे। लवली रहण वारा आयो या मेहनत करण वारा आयो। बाबा पुछनि था लवलीन रहण वारा आयो या बाबा खे यादि करण जी महिनत करणी पवंदी आहे। विदेश में रहण वारी आत्माउनि खे विदेश जी सेवा अर्थ योगी जीवन जो अनुभव सेवा में सफलता मूर्त ठाहींदो। विदेशी आत्माउनि खे वैसे तो चारों ही सब्जेक्ट उन्हनि खे सुठा लॻंदा आहिनि, लेकिन विशेष योगी जीवन जो अनुभव ॾाढो हूंदो, जे कारण सेवा में सफलता मूर्त ठही। त विदेश जी सेवा अर्थ योगी जीवन जो अनुभव सेवा में सफलता मूर्त ठाहे। जेतिरो जेतिरो पंहिंजी स्टेज खे पावरफुल ठाहींदा, पावरफुल अर्थात सर्व प्राप्तियुनि जे अनुभवी मूर्त। त बाबा चवनि था विदेशी छा हूंदा आहिनि, उहे योग सां पंहिंजी पावरफुल स्टेज ठाहींदा आहिनि, पावरफुल ठाहींदा आहिनि। पावरफुल अर्थात सर्व प्राप्तियुनि सां अनुभवी मूर्त, तॾहिं उहा सफलता मूर्त भी हूंदा आहिनि। छो जे दिन प्रतिदिन वैराइटी प्रकार जी इच्छा वारी आत्मायूं पंहिंजे साम्हूं ईंदियूं न। असांजे साम्हूं हाणे वैराइटी इच्छा वारी आत्मायूं ईंदियूं असांजे साम्हूं, त सर्व इच्छाउनि खे पूर्ण करण वारा हओ तॾहिं ठही सघंदा जॾहिं सर्व प्राप्तियुनि जे अनुभवी स्वरूप हूंदो। सर्व इच्छाउनि खे पूर्ण करण वारा कॾहिं ठही सघंदासीं असां, जॾहिं सर्व प्राप्तियुनि जे अनुभवी मूर्त हूंदासीं। जॾहिं असांजे जीवन में असांखे सर्व प्राप्तियुनि जो अनुभव हूंदो न, तॾहिं ई असां सर्व जी इच्छा पूरी करे सघंदासीं। सर्व जी इच्छाउनि खे पूर्ण करण वारा तॾहिं ठही सघंदासीं जॾहिं असांखे बाप द्वारा सर्व प्राप्तियुनि जो अनुभव हूंदो। तव्हांखे सभी ढूंढण ईंदा, तव्हांखे सभी ढूंढण ईंदा कि सुख शांति जो मास्टर दाता काथे आहे। असांखे सभी ढूंढण ईंदा कि सुख शांति जो मास्टर दाता काथे आहे। जॾहिं पाण वटि सर्व शक्तियुनि जो स्टॉक हूंदो, तॾहिं त सभिनि खे संतुष्ट करे सघंदासीं न। जेसिताईं असां में सर्व शक्तियुनि जो स्टॉक न हूंदो, त असां ॿियनि खे संतुष्ट कीअं करे सघंदासीं। त जॾहिं असां वटि मास्टर सर्व शक्तियुनि जो स्टॉक हूंदो, तॾहिं असां सभिनि खे संतुष्ट करे सघंदासीं। त हाणे जॾहिं असां में सर्व प्राप्ति हूंदियूं, तॾहिं त माण्हू असांखे ढूंढण ईंदा कि सुख शांति जो मास्टर दाता काथे आहे। जीअं विदेश में रिवाज आहे, हिकु ई स्टोर में सभु चीजूं मिली वेंदियूं। मॉल वग़ैरह विदेश मां ई त निकिता आहिनि न, त विदेश में मॉल ज़्यादा हूंदा आहिनि, जिते हिकु ई जॻह ते सभु चीजूं मिलियूं आहिनि। ईअं तव्हांखे बि ठहिणो कि असां वटि माण्हुनि खे सुख बि मिले, त शांति बि मिले, त संतुष्टता बि मिले। ईअं तव्हांखे बि ठहिणो। ईअं बि न कि सहन शक्ति हुजे, लेकिन सामनो करण जी शक्ति न हुजे असां में। त ख़ुदि खे चेक करो, मां सहन करे सघंदी आहियां, मां समाए सघंदी आहियां, सामनो करे सघंदी आहियां, व्यक्ति खे परखे सघंदी आहियां, यथार्थ निर्णय करे सघंदी आहियां। त ईअं तव्हांखे बि बाबा चवनि था कि हर गुण हर शक्ति असां में आहे,
असां कहिड़ी बि चीज़ खे वॾे खां वॾी चीज़ खे बि हल्के रीति खणी करे उनखे ख़तमु करे सघंदा आहियूं। है न, असां त चऊं ॿार पढ़े नथो, असां चऊं कोई ॻाल्हि कोन्हे पढ़ी वठंदो, है न। लेकिन कलयुगी माउ पीउ में धैर्यता जी शक्ति आहे, वो पेशेंस रखी सघंदा आहिनि कि हा असांजो ॿारु पढ़ी वेंदो। उन्हनि खे त लॻंदो हाणे हाणे पढ़े, असां चईंदासीं पढ़ी वठंदो, छा वॾी ॻाल्हि आहे न। असां शुभ भावना रखंदासीं ऐं उहा हड़कम मचाईंदा। त सभी विदेश में मनसा सेवा जो वातावरण ॿियो बि पावरफुल ठाहे, छोजी हुतां जी वैरायटी आत्मायूं वायुमंडल सां प्रभावित थींदियूं। पहले वाइब्रेशन उन्हनि खे खींचंदो, पोइ नॉलेज ॿुधी सघंदा। पहिरियों त उहो सुख शांति जी किरनियूं उन्हनि खे मिलियूं, पोइ उहा पोइ नॉलेज ॿुधी सघंदा हुआ। त किथे बि असांखे वञिणो हुजे न सेवा ते, वैसे त असांखे रोज़ ई पूरे विश्व खे लाइटमेंट ॾियणी आहे, लेकिन स्पेशली अगरि तव्हांखे काॾे सेवा ते वञिणो थो पए या लौकिक में बि हेॾे होॾे काॾे वञिणो थो पए, त पहिरियों ई हुन स्थान ते बाबा जी यादि जी शक्ति जी किरनियूं पहुचायो, ताकी असां जाॾे बि वेंदासीं, जंहिं बि रास्ते सां वेंदासीं, सेफ रहंदासीं ऐं बाबा जी सेवा करे ईंदासीं। त बाबा चवनि था पहिरियों वाइब्रेशन फैलायो। मनसा सेवा करण लाइ सदा एकाग्रता जो अभ्यास खपे। व्यर्थ समाप्त थिए तॾहिं ई मनसा सेवा करे सघंदा आहियूं। मधुबन में मनसा पावरफुल सर्विस जो अनुभव करे करे ऐं हुतां जे लाइ अभ्यासी ठही करे वञो। त जॾहिं बि मधुबन में वेंदा आहियूं त असांखे स्पेशली मन ऐं मुख जो मौन रखी करे मनसा सेवा करण जो अभ्यास करणो खपे, तॾहिं असां पंहिंजे स्थान ते वञी करे उहो सेवा करे सघंदा आहियूं। जो बि ॾिसनि उहो अनुभव करनि कि इहे त शक्तियुनि जी खान आहे। जो शक्तियूं अनुभव में अची वियूं त अनुभव सदाकाल जीवन जो अंग ठही वेंदो। हिकु बार अगरि माण्हू खे अनुभव थी वियो न, त अनुभव बाबा छा था चवनि, जो शक्तियूं अनुभव में अची वियूं त अनुभव सदाकाल जीवन जो अंग थींदो आहे। ज़्यादा से ज़्यादा अनुभवनि जी खान ठही करे वञो था न। जीअं बाप परफेक्ट आहे त ॿार बि बाप समान परफेक्ट आहिनि, कोई बि डिफेक्ट न हुजे। जीअं बाबा परफेक्ट आहिनि ईअं असां आत्माउनि खे बि बाप समान हिकदमि परफेक्ट हीरो ठहिणो आहे। बेदा असां हिन पुराणे तमो प्रधान शरीर में बेदा हीरो वेठा आहियूं, जंहिंजी चमक बाप समान पूरे विश्व में फैले। अच्छा, सेवाधारी ग्रुप सां बाबा ॻाल्हाइनि था। सेवाधारी अर्थात बाप समान, छोजी बाप बि सेवाधारी ठही करे ईंदा आहिनि। बाप जो स्वरूप आहे विश्व सेवा। जीअं बाप विश्व सेवाधारी आहे, वैसे तव्हां सभु बि बाप समान विश्व सेवाधारी आहियो न। शरीर द्वारा स्थूल सेवा कंदा आहियो, लेकिन मनसा द्वारा विश्व परिवर्तन जी सेवा में तत्पर रहंदा आहियो। तन मन ॿई ॿिन्हिनि में सेवाधारी। तन सां बि सेवा करो त मन सां बि सेवा करो। हिकु ई समय ते ॿई ही इकट्ठी सेवा कंदा आहियो न। ईअं न तन जी सेवा कंदा आहियो त मन जी न करे सघंदा आहियो। मन सां बि सेवा करो। ॾिसो, असां अगरि घर जो कमु करूं, घर जो कमु कंदे हुए बि असां मन में संकल्प करूं सर्व जो कल्याण थिए।
ॿई ही हिकु समय ते करण सां प्राप्ति थींदी आहे। डबल सेवाधारी आहे, डबल सेवाधारी ही डबल ताजदारी ठहंदा। लाइट जो भी ताज त रतन जड़ित ताज भी मिलंदो। अगर सिंगल सेवा कंदा हो त डबल ताज न मिलंदो। अगर असां सिंगल सेवा कंदासीं त असांखे डबल ताज न मिलंदो। कर्म कंदे हुए चेक करो, डबल सेवा जे बदले सिंगल त न आयो न। अटेंशन रखते रखते असांजो संस्कार ठही वेंदो। हिन जे लाइ पहिरियों ई दिलि शिकस्त न थियो, अरे मूंखे त व्यसन करे, हिन में अटेंशन ॾियणो पवंदो। अटेंशन रखंदे रखंदे पोइ उहा आदत पइजी वेंदी। अटेंशन रखंदे रखंदे वो आदत पइजी वेंदी, संस्कार ठही वेंदो। जो मनसा ऐं कर्मणा ॿई सेवा साथ साथ कंदा आहिनि, साक्षात्कार ॾिसण वारनि खे अनुभव थींदो कि अलौकिक शक्ति आहे। असांजो साक्षात्कार सिर्फ़ु वेहण जी भट्टी सां न थींदो। वेही करे असां भट्टी कंदासीं त साक्षात्कार न थींदो। वो तो थींदो, चलो ठीकु आहे, लेकिन बाबा असांखे कीअं ब्रह्मा बाबा कॾहिं बि भट्टी न कई हुई। हा पहिरियों जेका हुया 14 साल जी, लेकिन ब्रह्मा बाबा जो ज़्यादा कर्म योग जो पाठ हुयो। त कर्म कंदे हुए असां बाबा खे यादि करे कर्म कंदासीं न त असांजो माण्हुनि खे साक्षात्कार थींदो। त मनसा ऐं कर्मणा ॿई सेवा साथ साथ कंदे साक्षात्कार ॾिसण वारनि खे अनुभव थींदो कि कोई अलौकिक शक्ति आहे। माण्हू स्वतः ई तव्हांजे पुठियां हूंदा। इन अभ्यास खे अॻियां वधायो, एतिरो अभ्यास वधायो जो असांजी अभ्यास नेचुरल थी वियो। असांजो इहो अभ्यास नेचुरल थी वियो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।